ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठी ॿार। बाबा हाणे असांखे चवनि था कि शुभ कार्य में देरी न करणी खपे। कुछ भी सुठो तव्हांखे करण जो संकल्प अचे थो कि ये करणो खपे त झटि करे ॾियो। बाबा चवनि था शुभ कार्य करण में देरी न करणी आहे। कुछ भी तव्हांखे संकल्प अचे थो इहो करणो खपे त असांखे झटि करे ॾियणो आहे। त हिन सां छा थींदो, असांखे पोइ पश्चाताप न थींदो कि अरे मूंखे वीचार आयो बि पर उन समय मूंखे अलाए छा थी वियो त मां कयो ई न, पोइ रहिजी वेंदा आहिनि न। कई बार असांखे परमात्मा बि इहे ॻाल्हियूं टच कंदो आहे बुद्धि में कि इहे करणो खपे, लेकिन असां करे न पाईंदा आहियूं, बिज़ी हूंदा आहियूं या ॿिया ॿिया वीचार अची वेंदा आहिनि त कमु रहिजी वेंदो। पोइ सोचे करे छा करूं, तंहिंखां पहिरियों ई करे ॾियो। ॿियो बाबा चवनि था कि जंहिंखे बि असांखे सम्झो कंहिंजो भलो करण जो वीचार अचे थो, कंहिंजे लाइ सुठो करण जो वीचार अचे थो, ॾिसो मदद त सभिनि खे खपंदी हूंदी आहे न। सभु माण्हू भॻवान खां मदद घुरंदा आहिनि, लेकिन भॻवान वटि त शरीर आहे ई न, त उहो कीअं हुनजी मदद कंदो। त भॻवान छा कंदो आहे, तव्हां द्वारा हुननि जी मदद कराईंदो आहे। सम्झो कंहिंखे कोई ज़रूरत आहे, कंहिंखे कोई मदद खपे, हुन भॻवान सां अरदास कई, तव्हांखे वीचार अचे थो कि मां हुनजी हीअ मदद करां, लेकिन उहो वीचार रहिजी वेंदो आहे अध में। उहो असां ध्यानु न ॾींदा आहियूं कि न कोई कारण लॻाए छॾींदा आहियूं, लेकिन असांखे वरी वीचार अचे थो त सम्झो इहे भॻवान ई असांखे सम्झ ॾिए थो बुद्धि में कि इहे कमु करो। त श्री भॻवान छा कंदो आहे, जीअं असांजो मन भॻवान सां लॻंदो आहे न, त असांजी बुद्धि बि भॻवान सां लॻल हूंदी आहे। त बुद्धि में यथार्थ ॻाल्हियूं टच थींदियूं आहिनि कि हा ईअं करिणो, हीअं करो, हीअं करो। सम्झो कंहिं वटि धन संपत्ति आहे ऐं कंहिंखे ज़रूरत आहे ऐं तव्हांजे दिमाग़ में अचे थो हा हिनजी हीअ मदद करणी खपे, हिनखे हीअ ॾियणो खपे, त हीअं न सम्झो भई उहो हुनजी असां मदद करूं था। न, उहो माण्हू त भॻवान खे चए थो, लेकिन तव्हां वटि उहो धन आहे या तव्हां वटि उहे चीजूं आहिनि। ऐं तव्हांखे वैसे बि ॾिसो, अगरि माण्हू पंहिंजे जन्म में धन, अगरि हिन जन्म में तव्हां वटि धन आहे त इंसान पंहिंजे मथां केतिरो धन यूज़ कंदो न। लेकिन अगरि असांखे लॻे थो भई हिनखे बि असां हिन धन जी मदद करूं, भई कंहिंजो ॿार सम्झो पढ़ण में होशियारु आहे लेकिन हुन वटि पैसो न आहे, त उहो ॿार ऐं ॿार जा माउ पीउ त ईअं ई सोचंदा हूंदा न, भॻवान सां ई प्रार्थना कंदा हूंदा कि हे भॻवान हिनखे पढ़ाए, हिनखे अॻियां पढ़णो आहे त असांजी मदद कर। ऐं तव्हांखे पतो लॻी उहो ॻाल्हि त देरी न करणी खपे। असांखे हुनखे जेतिरो बि ॾेई सघंदा आहियो, जेतिरो बि करे सघंदा आहियो न, मदद करणी खपे। छो जी अॼु तव्हां वटि धन आहे, तव्हां वटि सभु कुझु आहे ऐं तव्हां वटि एक्स्ट्रा धन आहे, मतिलबु तव्हां सोचो था हल चलो ठीकु आहे असांजे समय ते कमु ईंदो, तव्हां सम्झो पंहिंजी बीमारी जे लाइ धन कढी रखियो आहे या कहिड़े बि समय ते कमु ईंदो, लेकिन अगरि तव्हांखे कन में ॻाल्हि पहुची वई कि हुनखे पढ़ाई जे लाइ उहो धन खपे, वीचारी वटि अथसि न, लेकिन ॾाढी होशियारु आहे, त असांखे उहो कमु करणो खपे। पोइ असां वटि पाणे ई जंहिं कम जे लाइ तव्हां धन इकठो करो था न, सम्झो तव्हां सोचो था भई इहे धन रखूं असांजी बीमारी कॾहिं कमु अचे, त तव्हांजी
बीमारी जो बोझ भी खत्म थी वेंदो। ये कर्मनि जी गति असांखे ध्यान में रखणी खपे। माण्हू ईअं सोचदा न आहिनि न, माण्हू सोचदा आहिनि अरे धन रखूं असांखे कम न ईंदो छा, हुनखे छो ॾियूं। पर तव्हां ईअं सोचो था कंहिंजे लाइ बि कढियो आहे, लेकिन हुन समय हुनखे ज़रूरत अथसि, तव्हांजो अञा कमु दूर आहे, त अगरि तव्हां हुन समय हुनजी उहो ॻाल्हि में मदद करे बि छॾी त तव्हांखे पोइ आपे ई हुन समय ते धन मिली ई वेंदो जेको बि तव्हांखे ज़रूरत हुई। ऐं हुनजी हुन समय ते, छो जो ॾिसो पैसो त तव्हांजो बि न आहे, ही कंहिंजो पैसो आहे थोरी, इहे त माण्हू कमाइनि था, पैसो अचे थो। कोई कमाए नथो सघे त लेकिन उहो भॻवान सां प्रार्थना कंदो आहे, तव्हां वटि तव्हां कमाए था सघो त अगरि तव्हां हुननि खे मदद कंदव त उहो असांजो जमा थी वेंदो। असांजो कंहिंखे पढ़ाई में तव्हां मदद करी त तव्हांखे ॿिए जन्म में सुठी पढ़ाई करण लाइ मौक़ो मिलंदो। सम्झो के घर जी घर न आहे ऐं हुनखे उहो घर ठाराइनि था, उन्हनि खे कुझु मदद खपे, तव्हां कंहिंखे घर ठाराइण में मदद कई त तव्हांखे ॿिए जन्म में सुठे घर जो सुख मिलंदो। ईअं जमा थींदो आहे, ईअं कर्मनि जो हिसाब किताब थींदो आहे। माण्हू अॼु जो माण्हू छा थो सोचे, मां कमाया मां खाया मुंहिंजो परिवार खाए, बसि अॼुकल्ह ईअं ई आहे न, सोचनि था मां कमाया मां खाया मुंहिंजो परिवार खाए, बसि उहे सुखी रहनि। लेकिन ॾिसो कॾहिं कॾहिं तव्हां वटि एतिरो धन हूंदो बि आहे त असांखे, अगरि असां सोचो भई हिन जन्म में त मूंखे धन आहे, त तव्हां कल्ह जो शरीर छॾे वञो त धन त न खणी वेंदव, त तव्हां जेतिरो धन दान कंदव न, ॿियनि खे समय ते मदद कंदव, ओतिरो जीअं तव्हां ॿिए जन्म जे लाइ जमा था करो, पोइ तव्हांखे ॿिए जन्म में भॻवान ई ॾियाराईंदो, उहो न ॾींदा आहिनि। सम्झो तव्हां हिन जन्म में तव्हां वटि एक्स्ट्रा धन आहे, तव्हां कंहिंजी मदद करे सघंदा आहियो, कंहिं बि कम में तव्हां हुनजी मदद कई त तव्हांखे जो ॿियो जन्म मिलंदो, तव्हांखे ओतिरो ई धन उहो माण्हू सां तव्हांखे मदद मिलंदी कंहिं न कंहिं रीति सां। त हीअं असांखे शुभ कार्य में कोई असांखे वीचार अचे थो त हुन में देरी न करणी खपे, हमेशा सर्व जी मदद करण लाइ तैयार रहणो खपे। पर इहो ध्यानु रखणो भई असांजे धन जो कोई मिसयूज़ न करे, कुझु ग़लति कम न करे। भई कंहिंखे बीमारी में ज़रूरत आहे, कंहिंखे घर में ज़रूरत आहे, कंहिंखे पढ़ाई में ज़रूरत आहे, कंहिंखे तव्हां सम्झो तव्हांजो संबंधी आदि एॾा पैसे वारा न आहिनि, कॾहिं तव्हां हुननि खे सुठो भोजन ठाराए करे काथे उते खारायो त हुनजो हुननि खे सुख मिलंदो, त हुनजी बि त दुआयूं मिलंदियूं आहिनि न। त पहिरियों माण्हू ईअं कंदा हुया, अॼुकल्ह नथा करनि। अॼुकल्ह माण्हू सोचनि था असां वटि ई न आहे, जबकि आहे, माण्हुनि वटि आहे, लेकिन लिकाए था रखनि न, त उहो ई धन पोइ हुननि जो बीमारी में हली थो वञे, ख़र्चो थो थी वञे। भई ॾिसो अॼु माण्हू आहे न बीमारी में ॾाढो पैसो थो ॾे, लेकिन कंहिंखे मदद खपे उहो नथो ॾे। ऐं इहो ई तव्हां माण्हुनि जी कंहिं न कंहिं रीति सां मदद करो, भई सभिनि खे पैसा न, भई ज़रूरत जी चीजूं हुननि खे वठी ॾियो, या हुननि खे खपे त तव्हां वठी ॾियो, अगरि तव्हां वटि आहे त हुन सां छा थींदो, हुनजी दुआयूं मिलंदियूं आहिनि न, पोइ हुनजी दुआयुनि सां असांजो शरीर बि तंदुरुस्त रहंदो। त हीअं इहो हिसाब थींदो आहे, लेकिन माण्हू सम्झे नथो। पोइ अॼु माण्हू सुठो कर्म करे नथो, कंहिंजी दुआयूं वठे नथो, सभिनि जी बदुआयूं वठी करे वेठो आहे, सभिनि खे परेशान करे वेठो आहे, त पोइ हुननि खे दुआयूं न आहिनि त पोइ कीअं जीवन हले। इन करे जेतिरो थी सघे न असांखे सुठा कम करणा खपनि, त असांखे दुआयूं मिलंदियूं न, त हिन दुआयुनि सां असांजी दुख बीमारियूं बि जल्दी जल्दी ख़तम थी वेंदी। कोई माण्हू ॾाढो बीमार रहंदे हुए बि अॻियां वधंदो वेंदो आहे सुठी रीति, पोइ वापसि सां जीवी, दुआयुनि जो कमु हूंदो आहे, या हुनजे भई उहो इंसान कम जो हूंदो आहे। अॼु ॾिसो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट कंहिंजी तबियत ख़राब थी त माण्हू हुननि जो सुठी रीति इलाज कराईंदा, चईंदा न इहो ठीकु थिए, छो जो उहो कम जो माण्हू आहे। ऐं जेको कम जो माण्हू न हूंदो उहो चईंदो अरे चलो ठीकु आहे, वञे त वञे।
एॾो ध्यानु न ॾींदो। त इन करे असांखे सुठा कर्म करणा खपनि ताकी माण्हू भी समय ते असांजी मदद करे सघनि। ॿियो बाबा चवनि था कि असांखे कॾहिं बि कंहिंजे जीवन में कुझु बि परेशानी आहे, कुझु बि दुख आदि आहे, त असांखे सदा उन्हनि जी मदद करण लाइ, उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना रखी करे उन्हनि जी मदद करण लाइ सदा तैयार रहणो खपे। उन्हनि खे ठुकराइणो न खपे। अॼु ॾिसो कंहिंजा स्वभाव संस्कार सुठा न आहिनि, कंहिंजी चाल चलन व्यवहार सुठो न आहे, त माण्हू छा चईंदा, हीअ त ॾाढी ख़राब आहे, हीअ त अहिड़ी आहे, हीअं आहे, हीअं आहे। लेकिन असां अगरि असांजी उहो माण्हू ॿुधे बि नथो, उहो ख़राब बि आहे, लेकिन असांजे मन में सदा हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना हुजणी खपे कि हिन माण्हू जो बि भलो थिए, हिन माण्हू खे बि सदा इहो माण्हू सदा सही रास्ते ते हले, हिन जो सदा कल्याण थिए। माण्हू छा चईंदा, भई हीअ ॾाढी बुरी आहे, हिन जो त ख़राब थियणो ई खपे, सुठो थियो हिन सां हीअं थियो। हीअं चईंदा आहिनि न, माण्हू अगरि कोई ख़राब माण्हू हूंदो आहे त माण्हू चईंदा आहिनि कि हुन सां बुरो थी वियो, हुन वीचारी सां ईअं थियो, चई सुठो थियो ईअं थियो, आहे अहिड़ी ख़राब, सभिनि खे परेशान करे वेठी आहे। लेकिन हिकु सुठे इंसान जो फर्ज़ छा हूंदो आहे? अगरि तव्हां सोचो था कि असां भॻवान जा ॿार आहियूं, जबकि चओ था तव्हां माता पिता असां बालक तव्हांजा, असां अगरि भॻवान जा ॿार आहियूं त हिकु भॻवान जे ॿार जो फर्ज़ हूंदो आहे, भॻवान जो ॿार भॻवान कॾहिं ईअं चईंदो कि तूं सुठो थी, तोसां ईअं थी छो जी तूं माण्हुनि खे ॾाढो परेशान कयो थी, कॾहिं बि न चए। अगरि भॻवान बि ईअं चए त भॻवान खे कोई ईअं चए न कि भॻवान रहम दिल आहे, क्षमा जो सागर आहे, दया जो सागर आहे, ईअं चवनि माण्हू भॻवान खे। अगरि माण्हू भॻवान जी असां महिमा ॻायूं था, तूं क्षमा जो सागर, दया जो सागर, सभिनि खे सही राह ॾेखारण वारो आहे, त भॻवान कॾहिं बि अगरि असां हिन जी महिमा ॻायूं था त हिन जो मतिलबु आहे कि उहो कॾहिं बि असांखे ठुकराईंदो न आहे। माण्हू केतिरो बि भॻवान जे लाइ उल्टो सुल्टो चवनि, बुरो चवनि, लेकिन उहो सदा ही हुननि जी शुभ भावना रहंदी आहे असां सभिनि जे प्रति कि मुंहिंजा सभु ॿार सुठा आहिनि, केर बि बुरो न आहे। परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे न त असां सभिनि खे चईंदो आहे मिठा ॿार, प्यारा ॿार, सिकी लधा ॿार। त जॾहिं असांखे परमात्मा रोज़ रोज़ चवे थो कि मिठा ॿार, सिकी लधा ॿार, प्यारा ॿार आहिनि, भले भॻवान खे पतो आहे ये मुंहिंजा ॿार कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आहे, लेकिन त बि परमात्मा असांखे कहिड़ी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि, सुठा ॿार आहिनि मुंहिंजा, मिठा ॿार आहिनि, मिठो मिठो चई करे असांखे ओड़ो ठाहींदा आहिनि। त असांखे बि परमात्मा जो इहो गुण धारण करणो आहे। कोई बि तव्हांजे घर में, संबंधी में, चाहे कोई बि इंसान तव्हांखे दुनिया में कंहिंजे बारे में पतो लॻे फलानो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, ईअं आहे, लेकिन असांखे सभिनि जे लाइ छा शुभ भावना शुभकामना करणी आहे, छा शुभ संकल्प करणो आहे, सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा। जेका सुठा आहिनि उहे त सुठा ई आहिनि, जेका न आहिनि उहे बि थी वेंदा, उन्हनि जो बि भलो थिए, उहे बि सुधरी वेंदा, उन्हनि जो बि कल्याण थिए। इहे सोचण में छा थो वञे? भई असां चऊं त था, असां सोचूं त था सुठो थियो हुनजो ख़राब थियो, इन खां ईअं चऊं चलो उहा माण्हू हाणे सुधरी वेंदो, भई सम्झो कंहिंजो ख़राब थी वियो, बुरो थी वियो कंहिं बुरे माण्हू जो, त असां ईअं चऊं चलो माण्हू सुधरी वेंदो, हुनजो बि भलो थिए, उहो बि सही राह ते हलण लॻी वञे, हुनखे बि परमात्मा सही राह ॾेखारे। न इहे चइण सां असांजो मन बि शांति, हुन माण्हू जे लाइ बि दुआ निकिरी वेंदी, ऐं असांजे घर जो वायुमंडल बि सुठो थींदो। असां सॼो ॾींहं जो घर में हिक ॿिए जे लाइ बुरो सोचूं था, बुरो ॻाल्हायूं था, त इहा असांजी सोच, बुरो सोचण सां असांजे घर जो वायुमंडल ख़राब थो थिए, असांजे घर जो वायुमंडल ख़राब थो थिए। अॼु माण्हू फोन कंदो तव्हांखे ॿुधाईंदो फलानी अहिड़ी आहे, अहिड़ी आहे, तव्हां छा चईंदसि? एॾो परेशान थी करे, भॻवान हुनखे माफ़ न करे, हुनखे बि अहिड़ो बीमारी ॾे,
हुन सां बि अहिड़ो, हुनखे बि अहिड़ो दुख ॾे त पतो लॻंदसि। मूंखे एॾो परेशान कयो अथई, मुंहिंजी धीअ खे एॾो परेशान कयो अथई, भॻवानु हुनखे कॾहिं बि सुख सुख न ॾे, ईअं ई चईंदो न माण्हू। कलयुगी माण्हू त ईअं ई चईंदो। लेकिन भॻवानु चए थो कि हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे। हाणे माण्हू न्यू ईयर मल्हाइनि था, लेकिन परमात्मा चए थो ये हर साल नयो साल त ईंदो ई आहे, लेकिन हाणे असांखे भॻवानु परिचय ॾे थो, संदेश ॾियण आयो आहे कि हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे। सतयुग में हिकु त माण्हू हिक ॿिए सां बुरो कंदो ई न, पोइ कंदो ई न त कोई बुरो चइण वारो ई न हूंदो। लेकिन सतयुग में सभु हिक ॿिए जे लाइ सुठो सोचंदा आहिनि, सुठो कंदा आहिनि, सुठी रीति ॻाल्हाईंदा आहिनि, सुठी रीति व्यवहार कंदा आहिनि। त असांखे हाणे खां ई उहो संस्कार पंहिंजे अंदरि धारण करणु आहे। अॼु खां असां परमात्मा सां प्रतिज्ञा था करूं कि भॻवान कोई कंहिंसां केतिरो बि बुरो करे, मूंसां बि करे, लेकिन मां सदा सभिनि जे लाइ सुठो सोचंदमि। ये अगरि तव्हां रोज रोज पंहिंजे अंदरि परिवर्तन कंदव न, त तव्हांजे जीवन में न सभिनि खां जास्ती तव्हांजे जीवन में शांती ईंदी। छो कि असांजे जीवन में अशांती कॾहिं ईंदी आहे जॾहिं असांजी सोच में गड़बड़ हूंदी आहे। अॼु अगरि तव्हांखे कंहिं ॿुधाई फोन करे कि फलानी मूंसां ॾाढो बुरो थी करे, हीअं थी करे, तव्हांजी धीअ फोन कई या तव्हांजी कंहिं बि, या तव्हांखे तव्हांजी नुंहुं ई परेशान थी करे, या नुंहुं खे ससु परेशान थी करे, सभु हिक ॿिए जे लाइ छा सोचो भई हीअ मूंखे ईअं चए थी, हिन सां थिएसि त पतो लॻे, मूंखे हिन एॾो परेशान कयो अथई, ये कॾहिं बि पंहिंजे जीवन में सुखी न रहे। अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए खे इहे आशीर्वाद था ॾियनि, हिनखे आशीर्वाद चऊं या बदुआ चऊं, हिक ॿिए जे लाइ इहे दुआ था करनि या बदुआ था करनि। त इहे असां अगरि ख़ुदि खे इहे सुधारंदासीं न कि भले कोई कहिड़ो बि हुजे, कोई मूंसां या कंहिंसां कहिड़ो केतिरो बि बुरो करे, लेकिन मां सभिनि जे लाइ सुठो सोचंदमि। तव्हांजी धीअ चए मूंखे ॾाढो परेशान था करनि, तव्हां हुनखे चओ सभु ठीकु थी वेंदो, उहो बि सुठा थी वेंदा। मन सां चओ, ॿाहिरां सां न चओ, मन सां चओ हा उहो बि ठीकु थी वेंदी, हुनजी ससु बि ठीकु थी वेंदी, हुनजो घोटु बि ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो, सभु हुन सां सुठी रीति हलंदा। तूं बसि भॻवान जे मथां विश्वास रख ऐं धैर्यता। अॼुकल्ह दुनिया में माण्हू खे विश्वास ऐं धैर्यता, इहे ॿ चीजूं ज़रूर खपनि। सहन शक्ति त खपे ई, ॿियो भॻवान जे मथां विश्वास ऐं धैर्यता। अॼुकल्ह माण्हू खे न छो कि सभिनि खे रेडीमेड रोटी अॼुकल्ह ईअं मिली आहे न भई, हिकु त एॾी महिनत छा करूं, चलो ठीकु आहे ॿाहिरां ई था मंगाए छॾूं। ॿियो अॼुकल्ह कुझु रेडीमेड पैक ईंदा आहिनि, बसि विझो ऐं ठही वई, मतिलबु महिनत न करणी। पहिरियों त माण्हू एॾो देरि भिगोए रखंदा हुया, पोइ पीसंदा हुया, पोइ ठाहिण में केॾी महिनत। अॼुकल्ह अहिड़ी अहिड़ी चीजूं अची आहिनि भई 5 मिंटे में तव्हांजी जो चीज 3-4 कलाक में ठहींदी हुई 5-10 मिंटे में बि ठही वेंदी आहे, है न। जेके चईंदा आहिनि रेडीमेड सभु कुझु मिलंदो आहे, बसि विझो ऐं ठही वई। त माण्हू खे अॼु उहो ई खपे, पेशेंस आहे न। कोई दुख अचे थो, कोई परेशानी अचे थी, कुझु चवनि था हाणे हाणे ठीकु थी वञे। अरे हाणे हाणे जेसि ताईं ॻाल्हि ठहे, जेसि ताईं सभु ठीकु थिए। कोई चईंदो मूंखे हिन ॾाढो परेशान कयो अथई, हा ठीकु थी वेंदी, थोरो समय ॾियो। माण्हू जो सुभाउ हमेशह हिकु जहिड़ो न हूंदो आहे, थोरो समय जे लाइ हूंदो आहे, पोइ ठीकु थी वेंदो आहे। कंहिंखे बीमारी अचे थी, हाणे हाणे ठीकु थिए, अरे दवाई वरिती आहे, उहो असर त करे। हाणे हाणे कीअं ठीकु थींदी ॿुधायो, जॾहिं बीमार थींदी आहे, बीमारी बि धीरे धीरे वधंदी आहे न। भई अॼु असांखे थोरो थोरो शरीर में बुखार थो लॻे, कुझु बि बीमारी धीरे धीरे असांखे लॻे थो, असांखे हिते हिते सूर थो थिए, हीअं बुखार थो अचे, हीअं मथे में सूर थो थिए। असां पहिरियों ई अगरि हुनजो जांच न करायूं, सुठी रीति हुन ते ध्यानु न ॾियूं, पोइ वॾी थी वेंदी, लेकिन वॾो थियण में हुनखे टाइम लॻंदो आहे। ईअं ई वॾी बीमारी खे नंढो करे ख़तमु करण में बि त टाइम लॻंदो न भई। माण्हू चए थो न मूंखे त इंस्टेंट खपे सभु कुझु,
ये बसि हाणे हाणे मूंसां ठही करे हले, हाणे हाणे मुंहिंजो सूर लही वञे, हाणे हाणे मूंखे हीअ ॻाल्हि खपे, हाणे 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 कीअं थींदी ॿुधायो? जॾहिं भॻवान खे ई स्वर्ग ठाहिण में 100 साल लॻा। भॻवान त सर्वशक्तिवान आहे न, त बि भॻवान खे नर्क खां स्वर्ग ठाहिण में 100 साल लॻा। सोचो भॻवान खे, भॻवान चाहे त उहो हाणे हाणे ठाहे सघंदो आहे, लेकिन भॻवान चईंदो आहे हुन सृष्टि में तव्हांखे रहणो आहे त तव्हां त सुधरो। त ये अॼु असांखे बाबा छा थो चवनि कि पंहिंजी आदत सुधारो, पंहिंजे पाण सां मूंसां प्रतिज्ञा करो, भॻवान सां प्रॉमिस करो कि मां अॼु खां सभिनि जे लाइ सुठो ई सोचंदमि, चाहे केरु मुंहिंजो दुश्मन ई छो न हुजे, के मुंहिंजो घर ई छो न बिगाड़े, त बि मां हुनजे लाइ ई सोचंदमि भॻवान हिन जो भलो करे, भॻवान हिनखे सुठो करे छॾे, हिनजो कल्याण थिए, हिनजो इहे स्वभाव संस्कार ठीक थी वञे, हिनजी आदत ठीक थी वञे, घर में शांती रखे, हिन आत्मा खे सदा बुराइनि सां मुक्त रखे। ये आदत विझणी आहे। तव्हां हफ़्तो भर ईअं करे ॾिसो, ये व्रत रखो कि मां अॼु खां कंहिंजे लाइ बुरो न सोचंदमि, चाहे उहो केतिरो बि बुरो तव्हां सां करे। पोइ हफ़्तो भर ये अभ्यास करो, पोइ ॾिसो उहे तव्हांजो धीरे धीरे आदत ठही वेंदी न, पोइ तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचण जी तव्हांजी आदत थी वेंदी। ये आदतियूं विझणियूं आहिनि। असां बुरो सोचण, ॿियनि सां बुरो करण, बुरो सोचण जी आदत विझी छॾी आहे न ख़ुदि जे अंदरि। हाणे असां कंहिंजे लाइ बुरो सोचूं, बुरो ॻाल्हायूं, ये कॾहिं खां शुरू थी? असां पंहिंजे अंदरि आदत विझी छॾी आहे। त हिन हर आदत खे ख़तम करण जी में बि टाइम लॻंदो आहे, लेकिन असां अगरि ये सोचंदासीं न मूंखे भॻवान थो चए ऐं मां भॻवान जो ॿार आहियां, त भॻवान जो ॿार थियण जे नाते मूंखे ईअं ठहिणो ई आहे, तॾहिं तव्हांखे भॻवान बि चईंदो हा इहो मुंहिंजो ॿार आहे, न त भॻवान बि चईंदो न ही मुंहिंजो ॿार न आहे, उहो बि असांखे एक्सेप्ट न कंदो। जॾहिं असां हुनजी शिक्षाउनि खे एक्सेप्ट नथा करूं, त उहो असांखे छो चईंदो इहो मुंहिंजो ॿार आहे? अॼु तव्हांजो ॿार अगरि तव्हांजे विपरीत, तव्हां जेको हुनखे शिक्षा ॾियो था, हुनजे विपरीत अगरि उहो कमु करे थो, त तव्हां हुनखे पंहिंजो ॿार चईंदव? त भॻवान छो असांखे पंहिंजो ॿार चईंदो अगरि असां हुनजो चयो ई न मञूं, हुननि जी शिक्षाउनि ते न हलूं? करो था रोज़, तव्हां सुबुह शाम भॻवान जो नाम जपो था, पाठ था करो, लेकिन सॼे ॾींहं में अगरि असांजी सुठी सोच बोल कर्म न आहिनि, सॼे ॾींहं में असां दुनिया में माण्हुनि खे परेशान था करूं न, त कोई मञंदो असां भॻवान खे मञण वारा आहियूं? माण्हू चईंदा दिखावो कंदा आहिनि। त भॻवान खे मञण वारा ॿार अर्थात सदा सर्व जे लाइ सुठो सोचण वारा, सुठो ॻाल्हाइण वारा, सुठो कर्म करण वारा। ये करे करे न असां पंहिंजे जीवन में आहे न दुआयूं कमाए सघंदा आहियूं। ॾिसो कोई शरीर छॾंदो न, त उहो कोई पैसा थोड़ी खणी वेंदो आहे, कोई धन संपत्ति सोनो आदि खणी वेंदो, लेकिन छा खणी वेंदो? ॿियनि जी दुआयूं, पंहिंजा सुठा कर्म। माण्हू उन्हनि खे कर्मनि द्वारा ई त यादि कंदा आहिनि न। अॼु कोई माण्हू सुठो कर्म करे वञे त उहो ईअं ई चईंदा न, हा भई ॾाढो सुठो कर्म करियो, असांखे ॾाढी इज़त ॾींदो हुयो, ॾाढो मान सम्मान ॾींदो हुयो, ॾाढो हिमत वारो हुयो, ॾाढो उल्लास वारो हुयो, सभिनि जी मदद कंदो हुयो, सभिनि खे ख़ुशी ॾींदो हुयो, न हिन सां ई यादि कंदो आहे माण्हू। त पोइ चाहे उहो पैसे सां सुख ॾे या ॿियनि चीजनि सां सुख ॾे, लेकिन माण्हू त इहे चईंदा हा भई सभिनि खे सुख ॾेई वियो। त असां ॿियनि खे सुख कीअं ॾेई सघंदा आहियूं? तव्हां पैसा ॾियो, ख़र्ची ॾियो, उहो त ॿिया माण्हू बि ॾेई सघंदा, लेकिन असां अगरि कोई असांजी ग्लानी निंदा करे थो, त बि अगरि असां हुननि जे लाइ सुठो सोचूं, सुठो ॻाल्हायूं, सुठो कर्म करूं, त अहिड़ा दुश्मन बि असांजे लाइ अंत में
सोचदा ॾाढो सुठो हुयो। मां हुन सां एॾो बुरो कयो त बि उहो मूंसां सदा सुठी रीति ॻाल्हाईंदो हुयो, ॻाल्हाईंदी हुई, मूंसां सुठो व्यवहार कंदो हुयो। मां केतिरो बि उनखे डांटा मारां, लेकिन मूंसां सुठी रीति हलंदो हुयो। त अहिड़े माण्हुनि खे हिन रीति माण्हू यादि कंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। समानता जी भावना हूंदे हुए बि हर कदम में विशेषताउनि जो अनुभव कराइण वारी विशेष आत्मा ठहो। हर ॿार में पंहिंजी पंहिंजी विशेषता हूंदी आहे। बाबा त हमेशह चईंदा आहिनि न, हर हिक जी विशेषता ॾिसो। भई तव्हांजे घर में जेतिरा माण्हू आहिनि न, उनमें कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे जंहिंसां असांखे सुख थो मिले। अॼु माण्हू सोचनि था भई ॿुढा कंहिं कम जा न आहिनि, लेकिन तव्हां सोचो इहे ॿुढा घर में वेठा आहिनि त हिननि सां तव्हांखे छा सुख मिले थो? कुझु त सुख मिलंदो हूंदो न। भई तव्हां सुम्ही पओ, उहे घर में जागल हुजनि त तव्हां आराम सां निंड करे सघंदो। इहो बि सुख त मिले थो तव्हांखे ॾींहं जो निंड करण जो। न त ॿियो कोई न कोई सुख त हर हिकु माण्हू सां मिलंदो ई आहे। अॼु माण्हू चईंदो सॼो ॾींहुं छाती करे वेही करे फ़ोननि ते थी ॻाल्हाए, नुंहं जे लाइ चईंदा। चलो नुंहं तव्हांजे पुट खे रोटी त ठाहे करे ॾिए थी न, इहो बि सुख। भई तव्हां त ॿुढा थी विया आहियो, हाणे तव्हां खां रोटी न पुॼंदी, सम्झो कोई ॿुढो थी वियो, हुन खां रोटी न पुॼंदी, कम से कम नुंहं पंहिंजे पति खे रोटी त ठाहे ॾिए थी न। भले तव्हां खां नथी पुछे, तव्हांखे कुझु नथी ॾिए, सॼो ॾींहुं फ़ोननि ते ॻाल्हाए थी, लेकिन जॾहिं पति अचे थो त हुनखे रोटी त ठाहे ॾिए थी, कपिड़ा त ॾिए थी। इहो बि सुठो। असां इहे छो चऊं इहे ख़राबु आहे, ईअं आहे। चईंदा इहे माई सुठो कमु नथी करे। चलो ठीकु आहे, तव्हांजे घर में झाड़ू पोछो मथां मथां त करे थी वञे, तव्हां त ओतिरो बि तव्हां खां त नथो थिए। भई मथां मथां जीअं माई करे थी ईअं तव्हां ई करो। चलो एतिरो त सुख ॾिए थी न। त हर माण्हू कोई न कोई सुख ज़रूरु ॾींदो आहे। अगरि असां ध्यानु ॾियूं कि हर हिक में छा विशेषता आहे। विशेष आत्माउनि जो कर्म साधारण आत्माउनि सां भिन्न हूंदो आहे। ऐं हर हिक जे कम में न कोई कला हूंदी आहे जो तव्हां कॾहिं न करे सघंदव। अॼु माण्हू चईंदो कि अरे कोई कंहिंजी तारीफ़ कंदो न, इहे ॾाढो सुठो कमु कंदी आहे, चईंदा मां न करे सघंदी आहियां। लेकिन तव्हां ॿियो कुझु सुठो कमु कंदा आहियो, उहो ॿियो कुझु सुठो कमु कंदी आहे, उहो जीअं करे थी तव्हां केतिरो बि कॉपी करो उहो न ईंदो तव्हांखे। हीअ अगरि सभु मञी वठे पंहिंजे पाण खां, कोई चए हा हीअ नुंहं ॾाढो सुठो कमु थी करे, हिन में होशियारु आहे त आहे ई सही। तव्हां चओ ॿी नुंहं चए न मां न करे सघंदी आहियां छा? अरे त मञो हुन में उहो विशेषता आहे, तव्हां ॿियो कमु सुठी रीति करे सघंदा आहियो। हर हिक में कोई न कोई विशेषता हूंदी आहे ऐं हुनजी उहो विशेषता तव्हां केतिरी बि कॉपी करे पायो न करे पाईंदो, छो कि उहो नेचुरल हूंदी आहे न हुननि में। हर हिक में भावना त समानता जी रखणी खपे, लेकिन दिखाए में ॾे कि विशेष आत्मा आहे। मतिलबु ठीकु आहे तव्हांजी ॿ नुंहरुनि में सभु सुठो आहे, लेकिन हीअ हिन में सुठी आहे, हीअ हिन में सुठी आहे, हिन में हीअ सुठो आहे कला आहे, हिन में हीअ सुठी कला आहे। विशेष आत्मा अर्थात विशेष करण वारी, सिर्फ़ चइण वारी न, उन्हनि सां सभिनि खे फीलिंग ईंदी आहे कि इहे कमु सुठो करे सघंदी आहे। त इहा ई असां विशेषता ॾिसी, हिक ॿिए में विशेषता ॾिसी घर में हलूं त घर स्वर्ग थी वेंदो न। स्लोगन आहे सृष्टि जी क़यामत खां पहिरियों पंहिंजी कमियूं ऐं कमज़ोरियुनि जी क़यामत करो। मतिलबु सृष्टि छो जी हाणे नर्क खां स्वर्ग अचण वारो आहे न, त सृष्टि त हाणे परिवर्तन थियण वारी आहे। हाणे स्वर्ग जहिड़ी दुनिया में अॼुकल्ह जा जेका स्वभाव संस्कार आहिनि माण्हुनि जा, ओड़ा थोड़ी हूंदा स्वर्ग में। स्वर्ग में त सभी सुख शांति प्रेम आनंद ख़ुशियुनि में रहंदा। अॼु जे ज़माने में जी माण्हू उदास दुखी परेशान, अहिड़ी ॻाल्हियूं ई न हूंदियूं सतयुग में।
न अॼु माण्हू वटि कोई दुख बि न आहे, ज़बरदस्ती पुराणी ॻाल्हियूं सोचे करे दुखी थो थिए। मतलब ही संस्कार ठही विया आहिनि न माण्हुनि जा, दुख सदा दुखी रहण जो। सभु कुझु सुख आहे, सभु कुझु आहे, पर पुराणी ॻाल्हियुनि खे सोचे दुखी थींदो रहंदो। त असांखे इहे आदतियूं बदिलणियूं आहिनि, छो जे हाणे स्वर्ग अचण वारो आहे, जाते सदा माण्हू सुख शांति ख़ुशी में रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।